जी त नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं। मेहर सिंध यूनाइटेड पार्टी पारां मेहर तइलके में राइस केनाल ऐं उन्हनि मां निकिरंदड़ वाहन ऐं शाखुनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ सिकंदर सोडर, अब्दुल हमीद सुमरो, शबीर मंगी, हाजी खान मरफाणी, मुनीर सोडर, इसहाक सोडर, मैशूक भट्टी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में मेहर बाईपास नेशनल प्रेस क्लब मेहर ताईं एहतजाजी रैली कढी वई। 3 किलोमीटर प्यादा मार्च करण खां निटणोस में धरणो हयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन गॾु हक़ आहे उन ते आबपाशी अमलदारनि जा नाला लिखी आबपाशी खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन पाणी जी खोट ऐं पाणी पैसनि एवज़ विकिरो करण ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन मेहर बाईपास, गाही महेसर रोड, मेन रोड समेत शहरनि जे मुख़्तलिफ़ रोडनि तां थींदे नेशनल प्रेस क्लब मेहर पहुता, जिते ख़िताब कंदे अॻवाननि चयो त मेहर में पाणीअ जी सख़्त खोट आहे। राइस केनाल ऐं उन मां निकिरंदड़ वाहन ऐं शाखुनि में पाणी नाहे, जंहिं सबबि सारियालो फ़सुल सड़ी रहियो आहे। आबपाशी अमलदारनि पैसनि एवज़ पाणी विकिरो करे रहिया आहिनि। आबादगार ऐं हारी पाणीअ जे करे परेशान आहिनि। पाणीअ जे वारनि ते झेड़ा मामूल बणिजी विया आहिनि। एहतजाज बावजूदि आबपाशी अमलदार वाहन ऐं शाखुनि में पाणी नथा ॾियनि। हुननि घुर कई त मेहर में राइस केनाल ऐं उन मां निकिरंदड़ वाहन ऐं शाखुनि में पुछड़ीअ ताईं पाणी पहुचाए हारियुनि ऐं आबादगारनि जी बेचैनी ख़तमु कई वञे ऐं मेहर सब डिवीज़न में मुक़ररु कयल पाणी चोर अमलदारनि खे हटायो वञे।